पीटीआई भेट जो चूंड निशान वापस वठण खिलाफ सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख्वास्त वापस वठी छॾी आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 2 रुकनी बेंच दरख्वास्त ते ॿुधणी शुरू कई त बैरिस्टर गौहर खान चयो त पीटीआई पंहिंजी दरख्वास्त वापस वठी रही आहे। चीफ जस्टिस सवाल कयो त तव्हां केरु आहियो? हामिद खान साहब किथे आहे? बैरिस्टर गौहर चयो त मां दरख्वास्त गुज़ार जो वकील आहियां। हामिद खान चयो त असांजो केस हिन वक़्तु पेशावर हाई कोर्ट में आहे। चीफ जस्टिस चयो त तव्हां उथी न बीठा आहियो, इहो ॿुधायो त छा तव्हां हिन केस में वकील न आहियो? हामिद खान चयो त मां हिन केस में वकील न आहियां। चीफ जस्टिस चयो त सुभाणे केरु अची चवे त असां दरख्वास्त वापस न वरिती आहे त पोइ अली ज़फ़र किथे आहे? इन खे त एतिराज़ न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।